दोस्तों हींअर इन महफ़िल जो टियों ख़ूबसूरत कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि मोड़ बद महबूब मिठड़ा हिन सगोरी रात में। दोस्तों तमामु पंहिंजे वक़्त जो ख़ूबसूरत कलाम आहे ऐं उस्ताद जलाल चांडे हिन खे वॾे शौक़ सां चाह सां ॻायो। दोस्तों इन कलाम जो शाइर आहे मंठार फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह। तमामु भली शाइरी कई अथसि दोस्तों, तव्हां ॿुधी ॾिसिजो। उस्ताद जलाल चांडे जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर N44 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां। दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, मोहम्मद साले चाकराणी ॻोठ बच्चू चाकराणी लग रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां। दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेशकेश कामरान जानी सिंधी।
थी वो दाद तमन्ना पूरी थी इन सचोरी रात में पेशकेश कामरान जानी सिंधी।